मानू हैरान थिया थे त नूह जी गाल सची थी तेड़ी मल नूह अलैहिस्सलाम सब्र के सर क्यों भली अचो जको अचे बेड़ी में कालर कबू फिया बिस्मिल्लाह मजरहा व मुरसाहा इन रब्बी गफूरुर रहीम भली अचो जमीन भली अचो वो अल्लाह ताला के त मखलूक पांजी पैदा कयल आई उन्हन के बचाइणो वो इए इंदो हदीस पाक में हर मखलूक मो अल्लाह ताला हजरत नूह जे जो सदते जोड़ो 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 नरमाद 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 भजंदा आया जो चंदा ने शीं बकरी गड्डो सब अचे बेड़ी में गड्डो थिया मानू भी जिन ईमान आंदो उहे भी ॿिया सॼे झंग जा जानवर जीत जणिया किवलियूं माकोड़ा जेके जोड़ो 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 सब अचे बेड़े सब बेड़े में बेड़ो तरण शुरू थियो बेड़ो तरण शुरू थियो ऐं बेड़ो मथे जड़ी मतलब मथे हलियो पानी ऐं बेड़ो शुरुआत छोलियूं थियण लॻियूं नूह अलैहिस्सलाम हीअं नज़र करे निहारियो त अड़े मुहारो पुट त कोन्हे अञा जो ॾिठो ओ भॻो थो वञे काफ़रनि सां गॾु हाणे कुरान पाक तो फरमाए त जेड़ी मतलब इहा कैफियत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जी ॾिठी कुरान तो फरमाए त रड़ के पुट खे या बुनय्या अर्कम माना वला तकुम माल काफिरीन ओ मुंहिंजा पुटड़ा हेॾे भॼिया इन काफ़रनि ॾिन हेॾे न बचंदे हेॾे भॼिया पुट त सदाई हुयो ई इनकारनि सां गॾु न पंहिंजे यारनि सां गॾु नी तेड़ी मतलब पीउ खे जवाब इन हालत में ॾे थो काल सावी इला जबली यासमुनी मिनल मा काल सावी इला जबली यासमुनी मिनल मा हे वॾो जबल आहे इन ते चढ़ी वेंदो पाणे पाणे खां बचंदुमि इहो छा कनि बसि हाणे हिन सां आहियां टाहियां पीउ नबीअ खे तॾहिं पीउ ॾिठो त पुट त हेड़ी महिल बि नथो अचे बस बी वाह नहस नबी पाण त बचाइण जी कोशिश कोन कई त भला मां ई सट ॾेई बचाए वठां माण्हू त चवंदा न पीर फ़कीर सब बचाईंदा पर हिते नबीअ जो वाक़ियो आहे क़ुरान में बी वाह नबीअ न ॾिठी तॾहिं क़ुरान तो चए त वनादा नूह रब पोइ रड़ियूं कयूं नूह रड़ कई नूह पंहिंजे रब खे त रब इन बिनी मिन अहली व इन वादकल हक़ व अंत हक़मुल हाकिमी रब मुंहिंजो पुट मुंहिंजे अखियुनि ॾियारो अल्लाह छला अहिड़े माहौल खां बचाए जो कंहिं अबे जे आॾो उनजे औलाद खे तकलीफ़ अचे पोइ उन पीउ माउ जी कैफ़ियत छा हूंदी आहे उन्हनि खे ख़बर हूंदी जिन जे आॾो अॼुकल्ह फ़लस्तीन वारनि खे ख़बर हूंदी न असांजे त जिस्म ते जूअं बि चकु नथी पाए जिन जा ईअं दर्जने दर्जने बचड़ा सॼो घर तबाह थो थी वञे पंहिंजे बचड़नि खे ॾिसनि था वरी आसमान ॾे निहारनि था त रब ईअं बि थींदो कलमे पढ़ण जी सज़ा थी मिले ऐं असांखे परवाह कोन्हे अल्लाह को अमान घुरो अल्लाह को अमानत घुरो अल्लाह ताला सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए कलमे पढ़ंदड़ मुस्लमाननि जी तॾहिं नूह अलैहिस्सलाम ॿी वाह न ॾिठी रब खे रड़ियूं कई त रब मुंहिंजो पुट अल्लाह ताला चयोसि त नूह दुआ जो घुरी आई त सभिनी खे हलाए जिन तोखे न मञो इहे वञनि था इहो बि तुंहिंजो उन्हनि सां गॾु थी ख़बरदार बसि मां तुंहिंजे इन अहलमो इनखे कढी छॾियो पर भला फला तसअलनि मा लैस लक बिही इल्म इन्नी अईज़ुक अन तकून मिनल जाहिलीन वरी ॿीहर इन जे बारे में सुवाल बि न कजां छॾेसि दुआ पाण घुरी थी हल नूह अलैहिस्सलाम ईअं अलाह चयो त बहार बैनहुमल मौत फकान मिनल मुग़रक़ीन विच ते हिकिड़ी वॾी छोली जो आहे त नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो हीअं हली पियो पुट गोता खाईंदे ॾिठई त ॿुॾे थो रोअंदो नूह अलैहिस्सलाम हीअं थी ॿेड़ी वञे हली पुट वियो अलाह खे कंहिंजी परवाह कोन्हे तॾहिं चयमि त जेकॾहिं दुआ आघाए त कंहिं मिसकीन जी कंहिं हिंदूअ जो पुट शेखुल हदीस कंहिं सिख जो पुट शेखुल हदीस कंहिं नबीअ जी औलाद भी दर बदर कंहिं वली ऐं बुजुर्ग जा बच्चा भी बेरा सिख जो पुट हाय हाय जंहिंखे दुनिया हाय हाय हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे नाले सां यादि करे थी इन जी पैदाइश त कंहिं सिख जे घर में थी अल्लाह ताला रंग अहिड़ो लातो तॾहिं मां चयुमि त दुआ घुरणो असांजे इख़्तियार में आहे वस में आहे रंग लाहिणो अल्लाह जे वस में आहे रब खे त चओ रब असांजे औलाद खे सालियो कर पोइ रब जी मर्ज़ी आहे सालियो करे न करे असां त तड़प में कयूं त मुंहिंजा रब मुंहिंजे औलाद खे सालियो असां दुआ घुरूं रंग मुंहिंजे रब जे हथां जंहिं ते वणे सलाही असां पंहिंजी ज़िमेवारी पूरी कयूं अब ॻाल्हि सम्झ में अचे थी तंहिंजे करे तव्हां सभई दुआ घुरंदा कयो त मुंहिंजा रब असांजे औलाद खे सालियो बणा मां उन नंढड़े जे लाइ बि दुआ थो कयां सभिनी जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जे बच्चनि खे सालियो बणाए बिरादर मोहतरम हुसैन अहमद साहब जे नंढड़े मोहम्मद हसनैन खे बि अल्लाह ताला पंहिंजे अखियुनि अबे अम्मा जे अखियुनि जो ठार बणाए काॾे वियो इहो आहे न हसनैन अल्लाह खां दुआ आहे त इंशाअल्लाह वॾो थी करे आलिम कजांसि क़ुरान जो ॼाणूं हाफ़िज़ कजांसि बहरहाल उन जे ख़ुशीअ में ही प्रोग्राम आहे ऐं इहा बि कंहिंखे नसीब थींदी अथव न त हर को चवंदो हर को पंहिंजे घर में थो खाए हा न केरु कंहिंखे रोकींदो त राग रूप खां अॼु माण्हुनि खे ख़ुशीअ जा मौक़ा किथे था अलाह रसूल जी ॻाल्हियुनि सां वणनि उहो त कोशिशि कंदा आहिनि त को दोल धमाम हुजे राग रूप हुजे हा न उहो कोशिशि ईअं कंदा आहिनि
पर इन में अञा ताईं अल्लाह ताला को असर रखियो आहे अञा भी पंहिंजा रब जा बाना खोड़ आहिनि जेके पंहिंजे ख़ुशीअ खे पंहिंजे ग़मीअ खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि मुआफ़िक़ हलाइनि था उन्हनि मां अॼोको प्रोग्राम बि आहे न त हीउ दोस्त बि शायदि करे हा को राग रूप जी महफ़िल करे हा त केरु झले सां कोई न झले हा जो हर को हीअं ज़रूरु न आहे त ॾाढी आहे तंहिंजे करे कीअं उहो हया जॾहिं वेंदो आहे त फफ़ल मां शेत जेको वणे सो करे कंहिंजी परवाह कंहिंखे कोन्हे का पर पोइ बि अहिड़ा माण्हू जे करे करनि त इहे मुबारकबाद जे लाइक़ आहिनि मां बि बिरादर मोहतरम भाऊ हुसैन खे मुबारक थो चवां जो अल्लाह ताला हुनखे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे बहरहाल मूंखां बाद में असांजे सिंध धरतीअ जो बहितरीन नातख़्वान बिरादर मोहतरम हाकिम अली भुरट साहब उहे बि मौजूद आहिनि इंशाअल्लाह उन्हनि जा बि शेर थींदा तव्हांजूं दिलियूं ठरी पवंदियूं मां बि हाणे पोड़नि जी लिस्ट में अची वियो पोइ बि संगत मिड़े यादि करे थी त मां बि चवंदा आहिनि हाल पिरिया नाल जहिड़ो हाल आहे संगत जे आॾो अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला बाक़ी हयाती मुंहिंजी बि पंहिंजे फज़ल ऐं करम सां इख़लास सचाईअ सां कलमे वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह ताला मूंखे मौत ॾे त उहो शहादत वारो ऐं कलमे वारो मौत हुजे मां शुरूआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां मां बि कुराड़ो शेर बि पुराणा ॿोलाइनि त हिते तूं ई तूं हुते तूं ई तूं जाते जाते ॾिठुमि हुते तूं ई तूं हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी चओ रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे बयान में हिकिड़ो बयान ईंदो आहे त हज़रत साईं वटि हिकिड़ा माण्हू आया टे माण्हू अॼु चऊं त महिरबानी कयो असांखे बि कुझु पंहिंजे खिलाफ़त में कुझु हिसड़ो ॾियो हज़रत साईं उन्हनि खे चयो त ठीकु आहे तव्हां अचो उन्हनि खे टे पखी ॾिनई चाकू बि ॾिनई टे पखी बि ॾिनई हिक हिक खे पुट टई ॼणा वञो अहिड़ीअ जाइ ते कुही अचो पखी जिते तव्हांखे कोई बि न ॾिसे छा चई जिते तव्हांखे को बि न ॾिसे मोटी अचो खणी अचो पोइ ॾिसूं था ॿी ॻाल्हि खे उहे टई ॼणा विया हिकिड़ो हीअं हीअं चयो हिकिड़ो हेॾे वियो हिकिड़ो हेॾे वियो हिकिड़ो हेॾे वियो हेॾे वियो जेको उन अॻिते ॾिठो त हिते झंगलड़ो आहे हेॾो हुन ठही त कोई माण्हू कोन्हे को बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुठई जेको हेॾे वियो उहो अॻिते वञी करे हेॾे ॾिठई त कोई कोन्हे को यार भई साईं त चओ त भई कोई बि न ॾिसे न साईं ईअं त न चओ त माण्हू न ॾिसे भई यार मथां माण्हू त कोन थो ॾिसे मथां को जानवर मथां को केवल माकोड़ो अॼु उनखे इहो फ़िक्र हुयो पोइ वियो जो हिकिड़े वणनि जे झोगटे में ॾिठई त हेठो केवल माकोड़ो बि कोई कोन्हे मथां बि को पखी बि न आहे बिस्मिल्लाह अकबर उनखे उन वरी उते कोठो टियों जो वियो त फेराए त साईं जो जिते तव्हांखे कोई बि न ॾिसे साईं ईअं त न चओ त छड़ो इंसान न ॾिसे जानवर न ॾिसे कोई बि न ॾिसे न पोइ भला अलाह त ॾिसे थो उन जो यार पोइ कीअं कयां नेठि अहिड़ी जाइ अलाह को लिखण जी त आहे ई कोन उहो वरी जीअरो पखी मोटाए आयो जॾहिं टई आया साईं जे आॾो साईं पुछा कनि त पुट कोई आयो साईं हा पुट तो काथे कुठो साईं मां हेॾे वयुमि ॾिठुमि त कोई बि माण्हू कोन हुयो बिस्मिल्लाह करे कोई आयो पुट तूं चइसई तव्हां चयो त कोई बि न ॾिसे मां चयुमि त मथां को पखी को जीत जड़ियूं को ॾिसे केवल माकोड़ो ॾिसे तंहिंजे करे वणनि जे झुगटे में हिकिड़े मञी करे कोई आहे पुट तूं चइसई मां वापसि खणी आयुमि छो पुट तव्हांजो जिते कोई न ॾिसे साईं तव्हां ईअं त न चओ त माण्हू तव्हांजो कोई न ॾिसे मां जिते वञा पियो चवां पियो कोई त कोन्हे पर अलाह त आहे तंहिंजे करे साईं मां मजबूर थी करे मां ॿी वाह न ॾिठमि अलाह साईं को काथे लिखां तंहिंजे करे मां पखी वापसि खणी आयो आहियां साईं जन फरमायो हुननि ॿिनि खे इजाज़त ॾिनो त पुट तव्हांजी अञा मंज़िल परे आहे हुनखे पंहिंजो बणायो पुट तूं वेह तो वटि कुझु दाणा आहिनि अलाह वॾी ॻाल्हि आहे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे सम्झ था फरमाए शेर बि इन हवाले सां त हिते तूं ई तूं हुते तूं ई तूं जाते जाते ॾिठुमि उते तूं ई तूं माण्हू खां लिकी सघे थो इंसान खां लिकी सघे थो जिन खां लिकी सघे थो पर अलाह खां न शेर इन तां शुरूआत कयां थो थोरो तवजो